अस्सलामुअलैकुम नाज़रीन, MW न्यूज़ में खुशामदीद। इमदाद पिता भी मिसल वारी पोतो बबलू मयूरी जे दुकान ते चांहि पीती ऐं मिसल प्रेस क्लब ते सहाफ़ियुनि जे सुवालनि जा जवाब पिणु ॾिना। अचो त ॾिसूं। रेस्टोरेंट जे घेरे में हूंदो आहे ठीकु आहे। हिते यूसी जो जेको शहर आहे तालुके जो हक़ थो रखे ऐं हिन शहर खे तक़रीबन भंगी बि कोन्हे मिलियल सर। ऐं ॿी ॻाल्हि त सर हिते जो जेको कॉलेज आहे वॾो डिग्री कॉलेज ठहियल आहे उनजो कमु बि रोलड़े जो शिकार थी वियो आहे ऐं मुसलसल हिते जा मसइला खणी हिते ईंदा आहिनि। मेन मसइलो असांजो पीअण जो साफ़ पाणी आहे जेको असीं तमामु घणी तकलीफ़ आहे हिते। साफ़ पाणी माना असां वाटर सप्लाई न हिकिड़ो आहे उहो बि ॿाहिरि आहे लही माना ॻोठ खां ॿाहिरि आहे फंक्शनल आहे सर। हा पर हे हिकिड़ा सर गुजरी हे ज़रूर हा शहर वॾा आहे शहर वॾो आहे। हा असांखे माना 4 खां 5 किलोमीटर परे पाणी में पब्लिक हेल्थ से एक्शन जो इशू है इहो सुभाणे परे ताईं इंशाअल्लाह हल थी वेंदो। इहे सॼो सफ़ाई कराईंदासीं जेको बि इशू आहे। बाक़ी जेको तव्हां कानून जी ॻाल्हि कई अहिड़ी सिंध में 25 स्कीमूं आहिनि जेकी अम्ब्रेला स्कीमनि तहत हुयूं उहे सभी उनजो इशू आहे। उन लाइ असां कोशिशि कई आहे कि हिसाब सां डेवलपमेंट थी आहे। सो इंशाअल्लाह ताला इहो कंदासीं जेको बि असांजे दोस्तनि जा इशू हूंदा उहे हल कंदासीं। तव्हांजो असांजो साथ रहंदो। सभिनी खां पहिरीं तव्हांखे मुबारक हुजे नई पार्टी खे प्रेस क्लब खे ऐं सर कोशिशि कंदो। हिकिड़ो ॿियो अर्ज़ु आहे त मिसल जा काफ़ी टेंडर मंज़ूर हूंदे बि अॻे मुंहिंजे ख़्याल में मंज़ूर थिया हुआ उहे कम बि अञा ताईं बैंड लॻा पिया आहिनि ऐं हींअर बि जेके मंज़ूर थिया आहिनि उहे बैंड लॻा पिया कंट्रोवर्शियल ॻाल्हि कोन कंदो त इहो मुनासिब कोन्हे। अफ़सोस मूंखे हिकिड़ी ॻाल्हि कंदो चवां थो त हिते असांजो भाउ दोस्तो आहे पार्टी में आहे ॿियो सभु डिस्ट्रिक्ट चेयरमैन ऐं यूनियन काउंसिल तो बहरहाल उन पर कमु कया हूंदा कोशिशि कंदासीं असीं अञा बि वधीक शयूं कयूं बिल्कुलु पर मिसल असांजो घर आहे। मिसल पीपुल्स पार्टी जो